दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुरा आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे नामवर लेखक मोहतरम अमर जलील जी लिखियल कहाणी मुक़द्दर जी तहरीर ॿुधाईंदुसि। मां समूरे जग जहान जो मुनकर थी सघां थो, पर तुंहिंजो न। चयो, मां तुंहिंजो हुकुम टारे न सघियो आहियां सिंधू। मूं ॿीहर कालम लिखण जो फ़ैसिलो कयो आहे। मोह ते मुर्ग तरी आयसि ऐं चयाईं, मां तोखे हुकुम त न कंदी आहियां। तुंहिंजी हर ॻाल्हि मुंहिंजे लाइ हुकुम मिसल आहे। चयुमि, मां तुंहिंजी हर ॻाल्हि क़बूल करण लाइ तयारु आहियां, सवाइ हिक जे। ॼण कुझु तइजब थी पियसि। पुछियईं, कहिड़ी ॻाल्हि? चयुमि, मां तुंहिंजी मोहबत तर्क करे न सघंदसि। पुछियईं, छो? असीं ज़िंदगी में फ़क़ति हिकु दफ़ो मोहबत कंदा आहियूं। चयुमि, तूं मुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी मोहबत आहीं। कंध खणी आसमान ॾांहुं ॾिठाईं। पुछियमि, आसमान ते मुंहिंजे मुक़द्दर जी तहरीर तलाश करे रही आहीं छा? चयाईं, हा। पुछियमि, लधई? हाकार में कंध लोॼाईं। पुछियमि, छा लिखियल आहे? मुंहिंजे सवाल जो जवाब त न ॾिनई, वराए पुछाईं, तूं मूंसां मोहबत छो कंदो आहीं? मूं संदसि कारियुनि कजलियुनि अखियुनि में निहारींदे चयो, मां फ़क़ति तोसां ई मोहबत करण लाइ पैदा थियो आहियां। उदास थी पई, उॿाणकी थी पई। का तमन्ना न आहे, का लालच न आहे, का गर्ज न आहे। चयुमि, तोखे ऐं मूंखे हिकु छित नसीब न थींदी। तूं ऐं मां हिन आसमान हेठां कॾहिं रस्तनि ते त कॾहिं चौवाटनि ते, कॾहिं बस्तियुनि में त कॾहिं वीराननि में, ऐं कॾहिं लाइब्रेरियुनि में ऐं कॾहिं म्यूज़ियम में घड़ी खण लाइ ओचितो मिलंदासीं ऐं मिली धार थी वेंदासीं। ईअं ई थींदो रहियो आहे ऐं ईअं ई थींदो रहंदो। ज़िंदगी सवाइ नेदे ते लही आयल सिज जी तपश में ततल वारी ते सफ़र कंदे ख़तम थी वेंदी आहे। दोस्तों, उमेदु आहे त तव्हांखे हीअ कहाणी पसंदि अची रही हूंदी ऐं जेकॾहिं तव्हांखे हीअ कहाणी पसंदि अची रही आहे त महिरबानी करे कमेंट्स में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। चलो, कहाणी अॻियां था वधायूं। मुंहिंजे कुल्हे ते हथ रखियाई, पंहिंजा लुड़क लिकाए वरिताई। पुछियईं, मूंखां जुदा थियण जो ॾाढो ॾुख अथई न? तोखां जुदा थियण जो ॾुख मुंहिंजे ज़हन खे तुंहिंजे तसवुर जो तहफ़ो ॾेई छॾियो आहे। मां जीअरो फ़क़ति उन करे आहियां जो तुंहिंजे ख़्याल खां महरूम न आहियां। हिकदमि पाण संभाले वरिताई ऐं चयाईं, चरी आहियां, तोखे उदास करे रही आहियां। 2 ॾींहंनि लाइ त कराची आयो आहीं। हल त हली तोखे किथे चांहि पियारां। मां सम्झां थो असांजे रिश्ते मुतलिक़ फ़ैसिलो आसमाननि ते थियल आहे। असांजे प्यार में का गर्ज़ न आहे, का लालच न आहे। असीं ॿई पंहिंजनि मजबूरियुनि ऐं पाबंदियुनि में जकड़ियल आहियूं, पर तंहिं हूंदे बि हिक ॿिए खे चाहींदा रहिया आहियूं। परेशानियुनि जे अंबू मां निकिरी घड़ी खण लाइ मिलंदा आहियूं। लोह महफ़ूज़ जी तहरीर में पंहिंजे यकीन खे पुख़्तो कंदा आहियूं ऐं वरी ज़िंदगी जे ज़हर जो प्यालो हथनि में खणी परेशानियुनि जे अंबूअ में गुम थी वेंदा आहियूं। हिन दफ़े कराची आयसि त पक ई न हुयमि त हू बि का कराची आयल हूंदी। फुटपाथनि ते पुराणनि किताबनि जी ॾुह मां किताब बि ॻोल्हियमि। मूं किताबनि वारे खां पुछियो, मोहन जे दड़े जी तारीख़ ते को किताब अथई? तॾहिं कंहिं मुंहिंजे कुल्हनि ते अची हथु रखियो ऐं मुंहुं वराए ॾिठमि त सिंधू हुई। इहा कालोकी ई ॻाल्हि हुई। सिंधू ऐं मां आर्ट काउंसिल जी इमारत में हिकु ठुल वटि चांहि जा कोप खणी वेही रहियासीं। सिंधू पुछियो, हिन दफ़े पहिरें कालम में छा लिखंदे? वराणियमि, हुकुम ऐं हुकुम जी बजावरी बाबति कालम लिखंदसि। बसि दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। दोस्तों, जेकॾहिं हीअ कहाणियूं तव्हांखे पसंदि अची रहियूं आहिनि त तव्हां कमेंट्स में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा ऐं जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं गॾु लॻल बेल आइकन खे पिणु दॿाईंदा त जीअं मुंहिंजूं ईंदड़ नयूं कहाणियूं
तव्हां ताईं आसानी सां पहुची सघनि। हिननि वीडियोज़ खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिणु कंदा। दोस्तो, जेकॾहिं तव्हांखे मूंसां राब्तो करिणो आहे त मुंहिंजी वीडियो ते ईमेल एड्रेस बि लिखियलु आहे, जेका aa talpur75@gmail.com आहे। ऐं उनखां अलावा मुंहिंजी फेसबुक ID, फेसबुक पेज, यूट्यूब, इंस्टाग्राम ते तव्हां राब्तो करणु चाहियो था त अली इज़ गुड लाइफ लिखंदो त मूंसां राब्तो थी सघे थो। तव्हां सभिनी जी महिरबानी। थैंक यू।